नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भलीकार आहियां ताहिरा वज़ीर। अवां खे ॿुधायो, आदिलपुर वेझो नारी जे मुबैना अगवा ख़िलाफ़ वारिसनि पारां एहतजाज कयो वियो। यूसी खोहारा जे ॻोठाणनि, औरतुनि ऐं ॿारनि समेत एहतजाज कंदे चयो त 6 ॾींहं अॻु राबिया भील खे अगवा कयो वियो। पुलिस नारी जी बाज़ियाबी ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ का कार्रवाई नाहे कई। आदिलपुर मां तफ़सील मालूम कयूं था माजिद अली कलवड़ खां। जी माजिद अली कलवड़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, पहिरां ई आदिलपुर यूसी खोहारा जो ॻोठाणो आहे बाचू भील जा रवासी आहिनि। बाचू भील रवासियुनि औरत समेत मासूम ॿारनि समेत मर्दनि सख़्तु एहतजाज कयो। हिननि चयो त 6 ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थियल राबिया भील खे 6 ॾींहं गुज़रण बावजूदि घोटी पुलिस जेको आहे नोटिस ते नारीअ खे बाज़ियाबी न कराए सघी आहे। ख़दशो आहे त नारीअ खे किथे क़तल थी वियो आहे। न ई हिन वक़्त ताईं जेको आहे चवणो त नारी खे कोर्ट में या किथे भी को बयान वग़ैरह न आयो आहे। हिन चयो त असीं नारी जी बार बार ॻोल्हा पाई जेनोसिस ताईं न मिली सघी आहे। हुन चयो त घोटी स्टेशन थाणे ते एफआईआर दाख़िल हुजण बावजूदि पुलिस का बि जेको आहे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। हिननि जेको आहे त एसएसपी घोटी ऐं डीआईजी सखर, आईजी सिंधु ऐं ॿिनि वसालनि का अपील कई त गुम थियल जेका अगवा थियल जेका नारी आहे उनखे बाज़ियाब करे जेका मुलवस जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो। जी, महिरबानी अवां जी माजिद अली कलवड़ तफ़सील ॾियण लाइ।